मधुर बजाए मीठी मुरली मधुर बजाए ओ श्यामा तो सुंदर रास रचा ई तो मौज सुठी तमचा मचाई मुरली मधुर बजाए ओ श्यामा तो सुंदर रास रचाई तो मौज सुठी मचाई मीठी मुरली मधुर बजाए मुट्ठी मुरली मधुर बजाए ओ श्यामा तो सुंदर रास रचा ई तो मौज सुठी तमचाई मुरली जे आवाज ते मोया मुरली जे आवाज ते मोया सुर नर मुनि ज्ञानी मुरली जे आवाज ते मोया सुर नर मुनि ज्ञानी सखियन जो सिंगार वियो बुद्धि बाणी लासानी तुझी बुद्धि बाणी ला सखियन जो सिंगार भयो बुद्धि बाणी लासानी नीत जी बुद्धि बाणी लासानी दिल श्याम तो रंग में रचाई 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 ओ श्यामा तो सुंदर रास रचाई 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 मौज मचाई मीठी मुरली मधुर बजाए मीठी मुरली मधुर बजाए ओ श्यामा तो सुंदर रास रचाई तो मिठड़ी मौज मचा गोकुल जो सब गान्यों मायूं गोकुल जो सब गायूं मायूं मुरली कयूं चरियों चरियों गोकुल जो सब गायूं मायूं मुरली कयूं चरियों चरियों सुंदर साज बुद्धि मोहन जो दिल में पेयूं ठरियों ठरियों सब दिल में पेयूं ठरियों ठरियों गोकुल जो सब गायों मायूं मुरली कयूं चरियों चरियों सुंदर साज बुद्धि मन मोहन दिल में गई ठरियों करूं दिल में से करूं कर तिन सातूं न कचाई कर तिन सातूं न कचाई ओ श्यामा तो
सुंदर रास रचाई तो मिठड़ी मौज मचाई। सुंदर रास रचाई तो मौज सुठी चमचाई। गंगा जमुना जो जल बंद थी मुरली साण वयो वयो। गंगा जमुना जो जल बंद थी मुरली साण वयो वयो। पखिन पसुन ऐं वणन टिणन जो हाल हीणो थी वियो हीणो थी हाल हीणो थी वियो। गंगा जमुना जो जल बंद थी मुरली साण वयो वयो। पखिन पसुन ऐं वणन टिणन जो हाल हीणो थी वयो वयो। हाल हीणो थी वयो। दिल प्रेम में शाम पचाई। दिल प्रेम में शाम पचाई। ओ श्यामा तो सुंदर रास रचाई तो सुंदर रास रचाई। सुंदर रास रचाई तो मिठड़ी मौज मचाई। धर्मदास आहे हरदम प्यासी। धर्मदास हरदम प्यासी। गोकुल जा आवासी। धर्मदास आहे हरदम प्यासी। गोकुल जा आवासी। मुरली मनोहर कर मन परसन सर्व सुखन जी रासी। तू सर्व सुखन जी रासी। धर्मदास आहे हरदम प्यासी। गोकुल जाओ वासी। मुरली मनोहर मन कर परसन सर्व सुखन जी रासी। तू सर्व सुखन जा रासी। कर श्याम सुंदर तू सच्चाई। कर श्याम सुंदर तू सच्चाई। ओ श्यामा तो सुंदर रास रचाई तो मिठड़ी मौज मचाई। तो सुंदर रास रचाई तो मौज सुठी चमचाई। तो सुंदर रास रचाई आहे मिठड़ी मौज मचाई। सुंदर रास रचाई आए मिठड़ी मौज मचाई। मिठी मुरली मधुर बजाए। मिठी मुरली मधुर बजाए। ओ श्यामा तो सुंदर रास रचाई तो मिठड़ी मौज मचाई। तो सुंदर रास रचाई तो मौज मिठी चमचाई। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं ऐं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। श्री कृष्ण भगवान जो जेतिरो भी भारत में हिंदू धर्म है एडो मञींदा आहिनि श्री कृष्ण भगवान जहिड़ी कई रास रचाई भी आहे न। राम भगवान जो नालो सवलो आहे, हर को खणंदो आहे। रामायण सवलो आहे, हर कंहिंखे यादि आहे। पर भाई कृष्ण भगवान जूं ख़ाली लीलाऊं ई हलंदियूं आहिनि, एॾी ॿिए कंहिंजी फुर्सत ॿिए पासे वेंदी कान्हे। सूरदास चयो त मां भगवान जा सभु भाव लिखां, हिकिड़ो ई सिंगार रस लिखी सघियो, ॿियो न लिखी सघियो। उन में ई 1.25 लख भॼन लिखे, घणा ख़ाली सिंगार रस में ॿार जे स्वरूप खे भगवान ॿियो ॾिसंदो ई कोन्हे।
श्री कृष्ण भगवान जो जेको नंढो बाल रूप आहे इहो ई सॼे हंधि दुनिया में हलंदो आहे, वॾो त कृष्ण भगवान कंहिं ॾिठो ई कोन्हे। ईअं छो आहे? ईअं कृष्ण भगवान कंहिं ॾिठो आहे भई 125 सालनि जो अर्जुन जे रथ ते वेठो आहे, लड़ाई करे पियो, एॾो वॾो कंहिं ॾेखारियो कोन्हे। इहो ई नंढड़ो बाल स्वरूप ॼण जिते किथे हलंदो आहे। राधा सां गॾु आहे त 11 साले खां पोइ राधा सां गॾु ई कान्हे, त जिते किथे राधा कृष्ण 11 साले ताईं कृष्ण भगवान, ओतिरो ई में माण्हू पहुची कोन सघियो आहे, अॻिते हलूं कीअं, ॿियो को रस्तो ई कोन्हे। छाकाणि त गोपिन भगवान सां जेतिरो प्यारु कयो आहे एतिरो कंहिं कयो कोन्हे, उन मां केरु निकिरे त पोइ अॻिते वञे न। श्री कृष्ण भगवान जेका रास रचाई, मुरली वॼाई, उहा ई सॼे दुनिया में हले पई। पोइ हुन ॿिया बि घणेई कम कया आहिनि, पर उन्हनि सभिनी जी ॼाण कोन्हे। द्वारका में वेठो, अलाए छा पिए कई ख़बर कान्हे, हिकिड़ो ख़ाली सुदामा वियो, ॿी काई द्वारका जी ॻाल्हि ॿुधायो। हा, राज राजेश्वर हो, ठाठ वाठ घणो हो, द्वारका ठहियल बि हीरनि मोतियुनि सां, लंका बंका जी जाइ न, हूअ बि समुंड जे विच में हुई, त हीअ बि समुंड जे विच में हुई, अञा ताईं बि समुंड जे विच में ई आहे, जेतिरी जेका सन्नी सुकीदा द्वारका आहे। पर भाई जेको गोपिन भगवान सां प्रेम कयो आहे, भगवान उन खां ॿाहिरि भगवान ई न निकिरी सघियो, तव्हां असां किथां निकिरी सघंदासीं। हिन गीता त भगवान जी ॾाढी घणी आहे, घणेई ॿुधाए अथई। महाभारत केॾो आहे, भगवान 18 ॾींहं निंड कोन कई आहे, भई लड़ाई कई अथई, पर महाभारत जूं ॻाल्हियूं एतिरियूं ख़बर आहिनि ई कान कंहिंखे, न संतनि खे, न महात्माउनि खे, न ऋषियुनि खे, न किताबनि में पयूं आहिनि। महाभारत जूं खोड़ ॻाल्हियूं किताबनि में आहिनि, ॾाढियूं घटि हलंदियूं आहिनि। भले घणनि ॾिठो बि हो महाभारत जो सीरियल, तंहिंखां पोइ बि जेतिरो जंहिंखे यादि हुजे, जेतिरो जंहिंखे उन में सम्झ में अचे, हा ईअं हूंदो ख़बर कान्हे। पर कृष्ण भगवान जे नंढे बाल स्वरूप जी महिमा, मुरली वॼाइण जी महिमा, गोपिन सां जेतिरियूं न ॻाल्हियूं कयूं, इहे ई सॼो हिते रासियूं ॾिसण, ॿियो कोई असां हेॾे ॾिठी न आहे, कंहिं कोन ॾिठी आहे। छाकाणि त ॿियो अॻिते केरु वधी सघंदो ई कोन गोपिन जे प्रेम खां। केॾा जुग थी वई आहिनि, इन खां वधीक ॿी कृष्ण भगवान जी आहे, थोरी इन में ई फासी पिया आहियूं, अॻिते केरु हले भाई। ऐं वियुसि रामेश्वरम में, त उते सनानु पाणीअ मिड़ी पाणी समुंड भला, पर सिधो ई सिधो चङो अॻिते वियासीं 5-10 फुट, की हाणे सभिनी हंधि इहो ई आहे। हाणे अॻिते केरु डपु लॻे भई अॻिते वञी करे, हिते इन में ई पाणी सुठो थी वियो, माण्हू छातीअ ताईं अची वियो, वधीक वरी छा वञी करे। जेतिरे माण्हूअ खे संतोष मिले एतिरे में ई संतोष थी वञे, इन में ई माण्हू ॿुॾी वञे त अॻिते छा करे सघे। मां रोटी ठाहियां घणी, 1000 ताम ठाहियां, हे तव्हां ॿुधा कोन हूंदा, पर के ठाहींदा हूंदा ख़बर कोन्हे। ऐं बि त केॾी महिल टपो ॾींदा आहिनि त समुंड टपी वञा, न त वरी अॾ ते बीह रहंदो आहियां, प्रेम सां चओ श्री राम। 1000 ताम ठाहे, घणा खाईंदा? 100 ताम ठाहे, शादीअ में किथे किथे ठाहींदा आहिनि 150, 200, ऐं घणा 251 मुखवास, घणा मुखवास खाईंदा। वरी हुन सां ई दिल्लीअ जूं चाटूं, आगरे जूं चाटूं, अलाए किथां किथां जूं चाटूं कहिड़नि 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 शहरनि जूं चाटूं खाई सघंदा। ख़ाली साहस कंदा आहिनि भाई, शादीअ में हेॾा माल ठाहीं, कहिड़ा ठाहीं ख़बर कान्हे। असांजो सत्संग तव्हांखे छो कोन यादि हूंदा, हिकिड़ी ॻाल्हि चऊं था या 10 ॻाल्हियूं चऊं था, 100 ॻाल्हियूं त केरु यादि कंदो, जॾहिं तव्हां मई कोन था यादि करे सघूं। सही सॼी ॻाल्हि न आहे। कंहिं शादीअ में वञो, कॾहिं न कॾहिं मौक़ो मिले, जिते 100 ताम हुजनि, पोइ मूंखे लिस्ट आणे ॾिजो भला। अरे जेतिरी घण कवी त पहुची सघिबो या, हिकिड़ी शइ खाईंदो, 2 खाईंदो, 3 खाईंदो, वरी चवंदो भई ठीकु आहे, हल हाणे घणेई थी वियो, ॿियो ख़ाली वधे वधे ॾिसी आयो, यादि कुझु न रहंदो आहे। असां बि संत तव्हांखे ज्ञान था ॾियूं घणो, कथाऊं था ॿुधायूं घणो, तरी केरु यादि कंदो। चई महाराज घणियूं ॿुधाए त तो वठी हुजनि, असां त हिकिड़ो राम राम चऊं था, राम राम, इहो सभिनी खे यादि आहे, प्रेम सां चओ श्री राम। हिन खां वधीक ॿियो आहे बि कोन्हे। महात्माउनि त खोले लिखियो आहे भई इहो राम जो नालो ई कमु ईंदो, ॿियो न। त श्री कृष्ण भगवान जी इहा बांसुरी वॼाइण, रास लीला करणु, सखियुनि सां प्रेम करणु, प्रेम जो ॻाल्हियूं, एतिरे में ई असां पार सभई न थिया आहियूं। वॾा वॾा संत बि पार कोन थिया आहिनि।
तव्हांजी मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे भई मिसाल असां कोन थिए भई कोई पार थिए, अरे केरु थींदो? समुंड में केरु वेंदो त पाण खे मारींदो या? किनारे ताईं असांखे जेतिरो खपे एतिरो ई, सो ताको सागर या झांकी प्यास ॿुझाए। मूंखे त अधु गिलास पाणी खपे, अधु ई पीबो न रुबरू सॼो भरे पीबो या? घुर्ज अध जी आहे त पोइ छा कयूं? हा 4 गिलास घुर्ज त 4 पिया, ऐं आहे ई अध जी घुर्ज त पोइ छा कजे? श्री कृष्ण भॻवान मुरली वॼाई, भॻवान तो सुठी ॾाढी मुरली वॼाई, मौज मचाई। इन मुरलीअ जी आवाज़ से, मुरलीअ जी तान ॿुधी करे साईं सिज बि रहियो, चंड बि रहियो, यमुना बि रही। सिज त ॾींहं जो अलाए किथे बीठो हूंदो, चंड बि रहियो, सम्झो सॼो सर्किल, सॼो ब्रह्मांड बि रहियो। हाणे तव्हां हली ॾेखारियो, जे सॼो ब्रह्मांड बीठो आहे त केरु हलंदो? कंहिंखे ताक़त आहे या? मुरलीअ जी आवाज़ ते मोया सुरनर मुनि ज्ञानी, सखियुनि जो सिंगार हली वियो, ॿुधी बाणी लासानी। उनजी मुरली जो अहिड़ो आवाज़ ॿुधी करे अलाए कहिड़ो आवाज़ हो। मां त चवंदो आहियां मुरली त अहिड़ी आहे केर बि वॼाए, कृष्ण भॻवान अलाए वॼाई न वॼाई पाण खे ख़बर अहिड़ी कान्हे। पर मां तव्हांखे ॿुधायांसि, जयपुर में असां वेंदासीं त हिकिड़ो भाई हूंदो हो, पोइ हथ छॾे साइकिल मुरली वॼाईंदो न, साइकिल ते हलंदो वेंदो। हाणे उहो जे महिल भई 7 बजे जी कॾहिं 15 मिंट लेट करे दर ॿुधण जे लाइ असां दर ते बीह रहंदासीं। हो त अलाए केरु, ख़बर ई कान्हे, न भाई जो नालो ख़बर आहे, न निशान ख़बर आहे, न शिकिल ख़बर आहे। माना कीअं 50 दफ़ा लंघियो हूंदो पर शिकिल अॼु ताईं कोन ॾिठी। छो कोन ॾिठी? आवाज़ मुरली ॿुधी उते ई चरिया थी पोइ शिकिल केरु थो ॾिसे? मां न, पर मूंसां गॾु ॿिया उन्हनि खे ख़बर न आहे, केरु सुञाणंदो ई कोन भई हीअ भाई ईअं लही अचनि त सुञाणोसि बि न। छो जो ख़ाली मुरली त हीअं कंध वॼाईंदो हली वियो, हली आवाज़ ॿुधी आवाज़ ते चरिया थी पियासीं, अॻिते ॿी ॻाल्हि केरु करे? त कृष्ण भॻवान जी आवाज़ ते जेकर सखियूं चरियूं थियूं त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। उन ॾींहुं हिकिड़ो संत आयो न, महीनो ॾेढ पहिरीं, वॼाए त हिकिड़ी तान पियो, वरी थोरो तिखो कई, वरी थोरो तिखो कई, वरी थोरो तिखो कई, साॻियो ई पियो वॼाए। वरी चई बि मूंखे भई इन खां वधीक ॿियो ईंदो कोन्हे, पर तॾहिं बि कीअं चरिया थी पियासीं। असांजो ज्ञान भुलिजी वञे, ध्यानु भुलिजी वञे, कथा भुलिजी वञे, कीर्तन भुलिजी वञे, भॼन भुलिजी वञे, राम नाम जी धुनी भुलिजी वञे, इहा मुरली लॻी पई आहे। हीअ त भई अणॼाणू आहे, थोरो ॼाणे, तिर सिखियो आहे ऐं उहो बि वॼाए पियो त उन ते चरिया थियो। ऐं जेको ॼाणू वॼाए, वरी जेको भॻवानु वॼाए, रेडियो में बांसुरी कंहिं महिल वॼाईंदा आहिनि तॾहिं चरिया थी वञे, भई मुरली आहे सुठी थी वञे। मुरलीअ जी आवाज़ ते मोया सुरनर मुनि ज्ञानी, सखियुनि जो सिंगार वियो, ॿुधी बाणी लासानी, दिलि शाम जे रंग में रचाई। शाम जे रंग में भॻवान जो रंग आहे, अलाए कहिड़ो रंग हूंदो आहे मूंखे ख़बर न आहे, पर सूरदास चई त मूंखे भॻवान अहिड़ो रंग हण जेका तुंहिंजे हिन कुल्हे ते हिकिड़ी शाल पियल आहे। कहिड़े रंग जी आहे? कारे रंग जी आहे। ईअं पीलो पीतांबर पाईंदो आहे पर उहा शाल जेको आहे कमली, कारी कमली पाईंदो आहे। त सूरदास की कारी कमरिया चढ़े न दूजो रंग, अहिड़ी शाम जे रंग में रंग छॾे जो कारे रंग ते ॿियो रंग बड़ी मुश्किल चढ़ंदो आहे। तव्हांखे कपिड़ा खणे कारो रंग लाहियो सोई न, ॿियो रंग चाढ़े ॾेखारियो, ॿियो रंग चढ़ंदो ई कोन। पहिरीं उहो लहिणो पवंदो कारो रंग ते, ॿिए रंग ते, अछे ते, पीले ते, नीले ते कोई न कोई चढ़ी वञे। कारे ते त दाग बि ॾिसण में न ईंदो आहे। जेतिरो वरी जंहिंखे ॼाण हुजे, जेतिरो वरी उहो रंग बि घाटो हुजे। भॻवान जो रंग ई अहिड़ो कुझु हो। वरी हाणे साईं मुरली जो आवाज़ ॿुधो त केरु बि थियो, गायूं बि रहियूं। भॻवान जेके अॼुकल्ह ग्वाला आहिनि उहे चाढ़ींदा आहिनि नतरी डंडी खणी करे। भॻवान डंडी खई कोन्हे, छा खई? ईअं मुरली वॼाईंदो त सभु गायूं भॼंदियूं वेंदियूं हुयूं। उनखे ॿी काई ॻाल्हि सम्झ में ई न ईंदी हुई। गायूं हली ईंदियूं हुयूं, मायूं हली ईंदियूं हुयूं ऐं मुरली जो सभु चरियूं थी पयूं। सुंदर साध ॿुधी मन मोहन जो दिलि में कई ठरी पयूं। हाणे वरी ईअं खणी साईं पद जे हिसाब सां लिखियो आहे, भॻवान त हुन सां कचाई बचाई न कजां भाई, तुंहिंजे दर ते आया, तुंहिंजी मुरली ॿुधे त वरी धिके कढी छॾी त ईअं न कए। इहा मुरली ॿुधाईंदो र मरूं त मरूं, पर इहा मुरली त सुठी आहे न साईं। एतिरो बि की न चयो आहे भई असांजो साहु निकिरी वञे त हड़ ई निकिरी वञे, पर इहा मुरली ॿुधण असांखां छुटे न। मरी वञे त मरी वञे, हिन में छा आहे? पर भई मरणु कोई ॾुखियो न आहे, ओ मरणु कोई वॾी ॻाल्हि न आहे।
पोइ मरंदासीं त पिया मरंदासीं, पर इहा मुरली त कननि सां इहा ॿुधी वञिजे त उहा सुठी आहे। कर तिन सां तूं न कचाई। वरी हू त खणी भई साह वारा पशु या माण्हू, पर पाणी गंगा जो सो पी रहियो। गंगा जो पाणी किथे ऐं जमुना जो पाणी किथे ऐं उहो छो पी वियो? चई मुरली जो आवाज़ ई अहिड़ो आहे न, भीष्म पितामह खे त वॾी ताक़त हुई, बाण रोके बाण हणी करे गंगा खे प्यारे छॾींदो हो। भीष्म पितामह खे एॾी बाण विद्या ईंदी हुई, अलाए कंहिं गुरूअ खां सिखियो, जेको कर्ण जो गुरू हो न, उन जो बि गुरू साॻियो ओड़े खां कोई सिखी आयो हो। उन खां त गुरूअ जो पिणु मां हिननि खे मथे सूरनि खे सेखारींदो बि न, गुरू ई कक थी वियो। अहिड़ो भीष्म पितामह खे सेखारण खां पोइ गुरू ई कक थी वियो। चई कॾहिं तरह मां मूंखे सेखारण जो हिकिड़ो मथे सूर मिलियो आहे, अहिड़ो माण्हू सिखियो जो मूंखां सिखी मूंखां ई थो मथो खपाए। अलाए केरु हो मिड़ई गुरू उन खां सिखी आयो भीष्म पितामह, पर वॾी ताक़त वारो हो। बाण जो हीअं हई त दीवार करे छॾी, पहाड़ न रोके सघी, पर उहो गंगा सां उनखे बाणनि सां गंगा खे रोके वियो। बाणनि में काई थोरी ताक़त कोन्हे। केॾी महिल कथा ॿुधाईंदा आहिनि, मां वरी चवंदा आहियां पोइ असांखे भई सॼी दुनिया जी ख़बर थोरी आहे। हिकिड़े दफ़े अर्जुन केॾांहुं वियो त कृष्ण भॻवान लाइ थोरा उहे खपंदा, पूॼा करणी हुई कृष्ण भॻवान खे, त गुल खपंदा हुआ। त अर्जुन खे चई वञ गुल खणी अच। सो गुल खणण वियो कंहिं बाग़ में, त हुते वरी पहिरों पियो ॾिए त केरु पियो ॾिए? हनुमान पहिरों पियो ॾिए। हनुमान जो पहिरों पियो ॾिए त वठी गुल, अड़े तूं चई अड़े बांदर परे हट, मूंखे भॻवानु कृष्ण लाइ गुल खपनि। चई भॻवानु कृष्ण वरी छा थींदो आहे? राम खां सवाइ कोई भॻवानु कान्हे। गुल ई राम भॻवान जे लाइ आहिनि, ॿिए कंहिंजे लाइ न आहिनि। तूं न खणी वञी सघंदे। चई त तूं कीअं न खणी? तूं मूंखे रोके ॾेखार। चई तूं रोके ॾेखार, खणी ॾेखार, हली ॾेखार। चई तो तूं केरु आहीं? चई उहो पहिरीं पियो पुछी आहे। चई मां त हनुमान आहियां। चई हाणे गुल हिते पिया आहिनि, तूं बि हिते मां बि हिते, पहिरीं मूंखे असुलु रूप त ॾेखार, ॾिसो हनुमान आहीं की केरु आहीं? हनुमान ॾेखारियईं रूप। चई हाणे ॾिस मूंखे गुल खपनि न, कृष्ण भॻवान लाइ खपनि। चई कृष्ण भॻवानु छा थींदो आहे? राम भॻवान जी ॻाल्हि कर, उनजे लाइ ई गुल आहिनि, तूं न खणी। चई पर तूं राम भॻवान चईं थो, राम भॻवानु छा हो? कहिड़ी आफ़त हुई मथां? राम भॻवानु कुझु बि कोन हो। तव्हांखे बांदरनि खे हेॾी तकलीफ़ नई, पथर खणी अचो, पहाड़ खणी अचो, पुलूं ठाहियो, मथो खपायो, इहे पुल वेही ठाही। अड़े मूंखे हुजे न तव्हां हिकिड़ो ई बाण हणा पुल ठाहे ॾेखारी। छा जी? हा ठाहे ॾेखारी। छा आहे? चई ठाहे वेंदे? राम न ठाहे सघे, तूं ठाहे वेंदे? चई छा आहे? बाणनि में त ताक़त वॾी आहे न, ठाहे सघां थो, छो न? चई तूं त उहो त समुंड ते पुल हुई, ॾाढी वॾी हुई, उन जो कमु वॾो ई आहे। हीउ हाल हेॾो वॾो आहे त थंभो एतिरो कोन्हे, त एतिरा वरी मोटा गाडर जेकर 5 फुटे ते मां रखां त पोइ मूंखे पिलर रखां त हेॾे मोटे न गाडर जी ज़रूरत ई न पए, सभु बची पवनि। जेतिरो छित में माल कोन्हे ओतिरो त गाडर में माल लॻाइणो पियो। मिसाल एॾी मथो खपाइणो पियो त हू समुंड ते पुल छा, तूं हिन जी जेका इहा साम्हूं ख़ाली थोरो पाणीअ जो झरनो थो वेहे, 5-7 फुटे जी नाली आहे, घणी आहे? 10 फुटे जी हूंदी। इन ते तूं पुल ॿधी ॾेखार, ॾिसूं हले। अड़े हेॾी सेना हली, उन लाइ त पुल ई खपंदी हुई न, ईअं कीअं थी सघंदो आहे? तुंहिंजे ॿारनि जो छा दवा झलींदी छा? हीअ छो न झलींदी? त हुन खां ई चई ठाहे ॾेखार। त हुन अर्जुन ठाहे सिधी बाण हई ऐं पुल ठही वई। चई ॾिस मिंट में ठही वई, कोई देरि लॻी छा? चई हाणे मां टपो ॾियां, ॾिसूं दम अथई तुंहिंजे पुल में? ऐं हनुमान पंहिंजो वॾो रूप ठही वियो। सुनत भयउ पर्वत आकारा, पहाड़ जहिड़ो रूप थी वियो। अर्जुन ॾकी वियुसि, मां पुल हिन लाइ थोरी ठाही। चई पर हल टपो ॾे। सो ॾिनई, टपो ॾिनई। सो ॾिनई त सही, पुल लुॾी वई, धुॾी वई, पर मुॾी बि कोन थी। विच मां हिकिड़ो लाल लाल
फवारो निकिरी आयो। चई छा थी वियो? चई त खून पियो वहे। खून एॾो किथां आहे? हेठां ॾिसो राम निकिरी आयो। हनुमान खे ॾिसी करे चई तुंहिंजो मथो ख़राबु थियो आहे या? त हिनखे ॾेखारींदो। खणी सम्झो ॻाल्हि जेका बि हुजे, ॻाल्हि पाण में ठाहे छॾियो। हनुमान कॾहिं बाणनि जी पुल न ॾिठी आहे? बाणनि जो कोई चमत्कार ॾिठो कोन हुई राम जे? हुनखे ख़बर कोन हुई त मां पहाड़ खणी थो वञा, वञी करे लक्ष्मण खे जीआरियां थो, ऐं रस्ते ते किरी पियो। किथे किरियो हो? अयोध्या जे मथां। भरत हुनखे केराए छॾी। ऐं भरत पोइ वरी चयसि ठीकु आहे, ॻाल्हि ॿोल्हि सम्झ में अचे। चई हाणे हीअं कर, तुंहिंजे पाण ते वेह, पहाड़ सूधो। त जॾहिं पहाड़ सूधो वेही सघे पियो त करे आहे न, पर हक़ ऐं वक़्त जी पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि हूंदी आहे। बाणनि में ताक़त घणेई हूंदी आहे, पर ॻाल्हियूं त मिड़ई तव्हांखे किथां न किथां घुमाए ॿुधाइणियूं पवंदियूं न। जो पहाड़ सूधो हनुमान खे खणी सघे, त हनुमान को पहाड़ में ठाहे त हेतिरो कुएं जेतिरो थियो हूंदो छा? जंहिं पहाड़ खयो हूंदो उहो हनुमान बि त एॾो ई वॾो हूंदो न। अञा हिते हिंदुस्तान जी ॻाल्हि ॿी आहे। आऊं वियुसि ॿाहिरि, त उते राम त जीअं आहे भई 5-6 फुट, हनुमान वरी 12 फुट जो। उते ई हनुमान अॻियां पाण छा कंदा आहियूं, राम जी मूर्ति वठींदा आहियूं, असां बि वठी आयासीं। पोइ मुंहिंजो त माण्हुनि भञी छॾियो हनुमान। मां जो भञी छॾियो त भई हिन असल खे वॾे खे विहारे छॾियो आहे नंढो। हींअर बि तव्हां हिते मंदरु ॾिसो, हनुमान वॾो आहे की राम वॾो आहे? ॾिसी अचो ॿाहिरि, केरु वॾो आहे? हनुमान त हेॾो जेको पहाड़ खणंदो त एॾो ई वॾो हूंदो न। ऐं उन पहाड़ सूधो एॾो वॾो हनुमान, ऐं बाण ते वेही करे ओॾा में समुंड ताईं खणी वञेसि त एॾी पुल नथो ॿधी सघे राम, जो भरत बाण हणी सघे थो। पर भई बाणनि जी ताक़त करे भीष्म पिता पहाड़ जेको गंगा खे न रोके सघे। गंगा में पहाड़ किरंदा आहिनि, सभु लुड़ी वेंदा आहिनि, पर गंगा जे पहाड़ भले लोड़े, उनजे भीष्म जे बाणनि खे न पियो रोके सघे। उहो बाण रोके विया गंगा खे, ईअं पाणी हुयो। राजा पियो लंघे, भीष्म पितामह जो पीउ, नालो कुझु हूंदुसि मिड़ई, अलाए केरु हा। उहो लंघियो त चई केरु पियो? केरु आहे? गंगा खे रोके वेठो आहे, केरु आहे? ॾिसे त मुंहिंजो पुटु आहे। हेॾी ताक़त ई छोरा, गंगा खे रोके वेठो हुई। चई पोइ छा आहे, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? कहिड़ी वॾी ॻाल्हि? गंगा खे रोके थो, का वॾी ॻाल्हि न आहे। पर भई एॾी बाणनि में ताक़त हुई त उहो गंगा जमुना जो जल हुन बाणनि सां बंदि कयो। ऐं कृष्ण भॻवान छा सां बंदि कयो? मुरली खाली वॼाई त जमुना जो जल, गंगा जो जल, सॼी दुनिया, तारा, चंड, सिज, हरनी खे प्यारे छॾी। केॾी ताक़त आहे मुरलीअ में? एॾी वॾी ताक़त वारी मुरली भॻवान वॼाई त वीचारो भई सभई माण्हू ते, पशु पखी, वण टिण, सभिनी जो हाल अहिड़ो सभु स्तब्ध थी विया हली। सभु ॼण भई मूर्ति वांगुरु थी विया हली। या प्रेम सभिनी में भॻवान जेको आहे सभिनी दिलि प्रेम में पकी करे छॾी, अहिड़ी जो हिलल बि न। धर्मदास आहे हरदम प्यासी, गोकुल जा ओ वासी। साईं जिन प्रार्थना कनि था, प्रभु मां सदाईं तुंहिंजो आहे, मूंखे अची करे मुरली मनोहर मन कर परसन सर्व सुखनि जी रासी। तूं मुंहिंजे मन खे अची करे दर्शन ॾे त मुंहिंजो दिलि ख़ुशि थिए। तुंहिंजो दर्शन कयूं त असां सॼी संगत बि आनंद में थी वञे। हिकिड़ो भॻवान खे यादि कयो, कर श्याम सुंदर तूं सचाई। भॻवान थोरी सचाई ॾेखार न, ईमानदारी कर, ऐं असांजे दर्शन में हिन सत्संग में अच। तोखे सर कयूं था, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। वरी चओ, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण
नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण